नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोबोदेरो में ख़बर ॾींदा हलूं त सोबोदेरो लॻ ॻोठ वली मोहम्मद कलोड़ो जी रवासण नारी 14 साला सपना उर्फ गुडी धी मरहूम गुलाम अली सोलंकी जी अगवा जो केस एडिशनल सेशन जज गंबट जे हुकम ते सोबोदेरो पुलिस नारी जे भाउ सईद अहमद सोलंकी जी फरियाद ते नारी सपना उर्फ गुडी जी मां सिकी लद्दी ऐं नसीर सोलंकी खिलाफ़ दाख़िल करे हिकु जवाबदार नसीर सोलंकी खे गिरफ़्तार करे वरितो। सोबोदेरो थाणे ते मौजूदु नारी सपना पंहिंजे भाउ सईद सोलंकी सां गॾु मीडिया वारनि खे ॿुधायो त अमर भाउ शॉपिंग बहाने वठी मुंहिंजी ज़बरदस्ती गंबट में नसीर सोलंकी सां निकाह करायो ऐं ख़ामोश रहण लाइ तशद्दुद कयो, धमकायो। इन बाद नसीर सोलंकी, गुलाम रज़ा सोलंकी, दिलदार सोलंकी, मज़र सोलंकी, तारिक मेमन वारनि खे मूंखे बाट शहर में केतिरा ॾींहं कैद में रखियो, जेके मूं ते तशद्दुद पिणु कंदा हुआ, ख़ामोश रहण लाइ क़त्ल जूं धमकियूं ॾींदा रहिया हुआ। वॾे मुंशी निश्तार अहमद साफ़िन खे ॿुधायो त नारी खे अदालत सगोरी में पेश कयो वियो। एडिशनल सेशन जज गंबट जे हुकम ते केस दाख़िल कयो वियो। केस जे फरियादी नारी जे भाउ सईद अहमद सोलंकी चयो त मुंहिंजी 14 सालनि जी भेण सां वॾो ज़ुल्म थियो। हिन ज़ुल्म ऐं ॻोठ में जो बाअसर वॾेरो पिणु मुलवस, मुंहिंजे भेण जी अगवा में मुलवस समूरनि जवाबदारनि खिलाफ़ केस दाख़िल करे ज़ालिमनि खे सज़ा ॾियारे इंसाफ़ कयो वञे। केस जे जांच ऑफिसर बशीर अहमद मुगल चयो त नारी पंहिंजे बयान में वधीक जवाबदार बि ज़ाहिर कया। नारी जो 164 जो बयान अदालत में रिकॉर्ड करायो वियो आहे। मुलवस दरंदनि खिलाफ़ कार्रवाई करे न्याणी सां इंसाफ़ कयो वेंदो। सपना कंहिंजी थी आहे? भई छा मसइलो थियो आहे? तुंहिंजी उमिरि घणी आहे? तुंहिंजी 14 साल। पोइ तोखे केरु वठी वियो निकाह जे लाइ? नसीर केरु आहे? नसीर सोलंकी। तुंहिंजो सां निकाह थियो, तूं घरों कीअं निकिती ऐं तोखे घरों केरु वठी वियो हुयो? तुंहिंजी माउ ऐं तुंहिंजो भाउ। तुंहिंजे भाउ जो नालो छा आहे? माउ जो नालो छा अथई? उहे तोखे शॉपिंग जे बहाने वठी विया अथऊं। पोइ मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।